मुझी अद्दी, मुझी अम्मा, मुझी भेण जॾहिं घर मां निकिरे तॾहिं बुरको खण, चादर खण, अजरक खण, पाण खे लिकाए पोइ हल। मुझी अम्मा हयादार थी पर्दो कर। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो त मदीने शरीफ मां हिकु हयादार पाक दामन औरत बुरके में पई वञे। ओचितो हुनजो बुरको हवा में मथे खॼी वियो, हुनजे अख ते धारी माण्हू जो नज़र पइजी वई। उहो धारियूं माण्हू वायात क़िस्म जो माण्हू हो ते यकदमि हुन माईअ खे हकल कई, उंज़ुर इलैया या हबीबती, ओ महबूबा तूं ॾाढी हसीन आहीं, तुंहिंजी अख मूं ॾिठी आहे, तूं केॾी न ख़ूबसूरत आहीं, ज़रा पर्दे खे मथे खण त तुंहिंजे चेहरे जी ज़ियारत करियां। औरत पाक दामन मदीने जो शहर घर वई, चाकू खई, प्लेट खई, अख जंहिं ते धारी माण्हू जो नज़र पियो, उहा अख चाकू सां वढे कटे प्लेट में रखी नंढड़े छोकिरे खे ॾिनई त ॿाहिरि मार्केट में कुतो बीठो आहे, हुनखे वञी चओ त जंहिं अख ते आशिक आहीं, इहा अख पंहिंजी पाण वटि रख। इन अख ते धारी माण्हू जो नज़र पइजी वियो, इहा पलीत अख मुंहिंजे कम जी न आहे, मूंखे नथी खपे। छोकिरी जे अखियुनि मां रत जा रेला राति जो सुम्ही रही। मदीने जो शहर हो, मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थी। पाण फरमायूं पुट हेॾां अच त ऐं हथ पेर रब खां दुआ घुरां त रब तोखे अख ॾे। अल्लाह जे रसूल ख़्वाब में हथ पेरियो, उहा छोकिरी सुबुह जो उथे त पहिरियों कंहिंखां बि वधीक सुहिणी अख फिटंदी पई आहे। इहे बि औरतूं हुयूं पर्दे नशीन। असां वाइज़ कया, क़ुरान पढ़ी ॿुधायोसीं, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, मुंहिंजी अद्दी, बुरको खण, चादर खण, ॿाहिरि कुता वेठा आहिनि, तो में निहारींदा, माहौल ख़राब थींदो, ज़िना जा दरवाज़ा खुलंदा, हरामी ॿार पैदा थींदा। मुंहिंजी अद्दी, मुंहिंजी अम्मा न को ॿुधे थी न को सुणे थी, घर में पई हले त जहिड़ी तहिड़ी मेरी सेरी फाथल कपिड़ा, जीअं जो मुड़ुस कन में ॿुधाइजे त अॼु हलूं था गोलाट जी दवा वठण। यकदमि माण्स जा ॾेज वारा कपिड़ा पाए, चपन खे मुसाक हणी, वालियूं पाए, टिप टाप थी, क्रीम मखे तयारु थी आहे, पर्स बगल में लॻो पिया, ॻोठ में ढंढोरो पई, ऐं चाची चपरा हले कोन थी गोलाट जी। इहे ठीकु कोन्हे, दवा वठण पई वञे, दवा वठण निकिती आहे। धणनि जा धण मार्केट में, वलरनि जा वलर छोरियुनि जा, स्कूल भरिया पिया आहिनि, कॉलेज भरिया पिया आहिनि, इस्पतालूं भरियूं पयूं आहिनि। हिकिड़े हिकिड़े वार्ड में 4-4 छोरियूं, कंपाउंडरियूं, अच्छा कोट पिया आहिनि, नंढियूं नीटियूं। इस्पतालूं छोरियुनि मां भरे छॾियो आहे, कॉलेज भरिया पिया आहिनि, स्कूल भरिया पिया आहिनि, पार्क भरिया पिया आहिनि, होटलूं भरियूं पियूं आहिनि, कींजर भरी पई आहे, मनोड़ो भरियो पियो आहे, क्लिफ्टन भरियो पियो आहे, आक्सवे भरियो पियो आहे, बसूं, वेगनूं, रेडियो खोल अधी वेठी आहे, टीवी खोल अधी वेठी आहे, स्टेज जो सिंगार आहे, क्लबनि में, नाचनि में, अॾनि ते जिते वञ रननि जा धण आहिनि, हवाई जहाज में चढ़, हज ते वञ, छोरियूं आहिनि हवाई जहाज में, हाजियुनि खे चांहि पीआरण वारियूं छोरियूं, बिस्किट खणी अचनि छोरियूं, पाणी पीआरण छोरियूं, हाजियुनि जी ख़िदमत करण लाइ एयर होस्टेस छोकिरियूं, धणनि जा धण, बिना पर्दे जे चिलकियो चमकियो, चप ॻाढ़ा, नोह टिघा, कुते जे नोहनि खां बि वॾा। ईसु आहे सो ठीकु कोन्हे, रोज़ वेठो इस्पताल सूर थो पए। हाणे जे इहे छोरियूं इस्पताल में थी त ईसे खे मरो छॾींदो। रोज़ानी ईसे जो चप लड़ो पिया, ठीकु कोन्हे। अड़े मराईअ जो छोरी हुजे त कोन ठीकु थी थिए, कसम खुदा जो। धण जा धण घर मां कढी छॾियो, कहिड़ा ॾुख दर्द रूं, रत तो वात मां अचे, अंग्रेज कुत्तो एॾो हरामी आहे। अॼु ॾींहं ताईं अंग्रेज कुत्ते पंहिंजे नर छोरे खे
मदरसे में क़ुरान पढ़ण लाइ कोन छॾियो। अंग्रेज हरामी पंहिंजे नर छोरे खे मदरसे में क़ुरान पढ़ण जी मोकल कोन ॾिनी। मुस्लमान पंहिंजी लाइक न्याणी घर मां कढी अंग्रेज जे हवाले कई त हिनखे आला तालीम ॾियो। हे मुस्लमान, एतिरो मुस्लमान किरी वियो, लाइक न्याणियूं कॾहिं हॉस्टलनि जे हवाले कयूं त हिननि खे अंग्रेजी पढ़ायो। धणनि जा धण बेपर्दगी आम थी वई आहे। जॾहिं मूसीक़ी मुल्क में ॻाइण वॼाइण वधंदो तॾहिं माईअनि मां पर्दो ईंदो। जॾहिं बेपर्दगी आम थींदी तॾहिं ज़िना जा दरवाज़ा खुलंदा। जॾहिं ज़िना आम थींदी तॾहिं हरामी ॿार पैदा थींदा। पोइ जे हरामी ॿार मुल्क में घणा हूंदा त मुल्क जो अहिड़ो ठाठो फिटंदो जहिड़ो हींअर पाकिस्तान जो फिटो आहे। हाणे मां पर्दो करां, मां ॿुधे न को थी सुणे, पर असांखे लठ ॾे गोबाटो परवियूं लठ असांखे असांखे न पावर ॾे लठ। ऐलान कंदासीं अॼु जी ॻाल्हि जेको माई पर्दो नथी करे, बुरको नथी खणे, हुनखे 3 साल टीप, हुनजे मुड़ुस खे 7.5 साल टीप। हीअ रंबो जेॾी महिल फिरियो गोबाटो तेॾी महिल कसम ख़ुदा जो नंढी नेटी त ठहियो, पर पोड़ी खबी जो ॾंद हिकिड़ो कोन्हे। 13 मीटरनि जो बाफ़ ते जो अछो बुरको असली टोपी वारो। ख़बर बि कोन पवंदी त पोड़ी आहे या नंढी आहे, जूती गाड़ी आहे या कारी आहे, पादर फेर। हे कुंदर कुंदर मुड़ुस वेठा आहिनि, धंधो मोकिलाए वियो। मायूं गाह कनि, लाबारो मायूं कनि, सारियुनि जी वेर मायूं कनि, मयूं मायूं ॾुअनि, वथाण मां छेड़ा मेड़िन, घर जो कमु कनि। असीं सुबुह मां सवेर ट्रायल गुलेगर खे खोरवा जो होटल ते ओधर ते चांहि था ॾियूं, कची में पैसा ॾींदोसीं कहते वात फाटो पिया तो फिल्म में दे ओधर ते चांहि। पैसा कच्ची भी ॾींदुसि, कम सॼो मायूं कर, ही मुफ़्त जूं फिल्मूं ॾिसे, धंधो वियो हलियो। इन क़ौम खे कीअं सम्झायूं? कसम आहे ख़ुदा जो, माण्हुनि जो ठंडो फिटी वियो, नौजवान नस्ल तबाह थी वियो आहे। हीअ चरी क़ौम वाइज करे करे असांजो दिमाग़ ख़राब। ईअं कोन सुधरंदा त हाणे इंशाल्लाह हाणे जेकॾहिं असांजे तव्हांजे ज़िंदगीअ में वरी जेकॾहिं वारो आयो त ठपो ॿिए पासे न हणिजा, असां वारे पासे हणिजो, असां वारे पासे। सम्झो न? हा, फिल्मूं ॾिसनि, 3 कलाक जी स्टोरी यादि आहे मुफ़्त में। नस्ल तबाह थी वियो हलियो। होटलनि ते वेठा आहिनि, औरतूं वीचारियूं घर जो कमु कनि। शहर जी माई अयाश, ॿारनि जी माई मज़लूम। शहर जी माई अयाश कमु कोन कंदी, कम खां ठुठो, चिल कयो, चमियो, क्रीम मखियो, हिंदोरे में एॾी लुॾंदी, पर्स बगल में लॻो पियो आहे, शहर में पई वड़कंदी। मुड़ुस सुबुह सवेर उथंदा, मस्जिद में मुंहुं धोईंदा, सीरे वारे खां पकवान वठी खाईंदा, आराम को नाश्तो मिले घर में। माई आहे चिलकियो, चमकियो, संगे मरमर थियो, हिंदोर में वेठी आहे। हराम कम खां ठुठ शहर जी माई अयास। गोॾे जहिड़ा पाउडर जा दॿा, क्रीम जूं शीशियूं, अतर, अंबीर, तेल, पुलियल, कपिड़ा, जूतियूं, सैंडल, पर्स, कई वॾा ॾचर पा। घर में 50 रुपए जो अटो, 150 रुपए जो मेकअप। ॿारनि जी माई मज़लूम, लठ जो दीपट, गार जी नाड़ी, मयूं ॾुए, ढगियूं ॾुए, छेड़ा मेड़े, वताण मेड़े, गाह करे, रोंबा करे, सारियूं वढे, कटाई करे, कमाद भरे, सभु धंधो करे। असीं मुफ़्त जूं फिल्मूं ॾिसूं, पछाड़ी ॻन कहाड़ी जो खणी हीअं निभाई वञे त लठ जो दीपट मज़लूम, हू अयाश। एॾो ही गंदो माहौल थी चुको आहे। इन गंदे माहौल खे सेट करण जे लाइ पावर जी ज़रूरत आहे। चयो इंशाअल्लाह ताला हाणे इहो पावर उलमा खे ॾींदासीं। हाणे इहो पावर उलमा खे ॾींदासीं। आउं बि थकी पियो आहियां, मौलाना जोगी पे इंतज़ार में वेठो आहे। ज़िंदगी रही त मुलाक़ात बाक़ी।